मज़लूम माण्हुनि लाइ दहशत जी अलामत बणियल कचे जे धाड़ेलनि जो घेरो तंग थियणु शुरू थी वियो आहे। आए ॾींहुं चोरियूं, फुरूं, धाड़ा ऐं अगवाऊं करे सिंध जे माण्हुनि जो जीअण जंजाल कंदड़नि ख़िलाफ़ फ़ौज लाहिण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कचे मां इंटरनेट सहूलियत ख़त्म करण जो हुकुम जारी करे छॾियो। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि काबीना जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़खुर आलम, IG सिंध रफ़त मुख़्तार समेत लाॻापियल ऑफिसरनि ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में IG सिंध पुलिस काबीना खे सूबे में अमन अमान जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। IG सिंध ॿुधायो त 2023 में 218 माण्हू अगवा थिया, जिन मां 207 ॼणनि खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त 11 अञा ताईं मुग़वी आहिनि। उन मौक़े ते निगरान वॾे वज़ीर IG सिंध खे फौरी तौर ते बाक़ी मुग़वियुनि खे बि बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾिनो। इन सां गॾु IG सिंध कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे हवाले सां बि ब्रीफिंग ॾिनी, जंहिं ते निगरान वॾे वज़ीर चयो त सख़्त पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे कचे में मुक़रर कयो वञे। जेके अहलकार या ऑफिसर सुठी कारकर्दगी न ॾेखारनि त उन्हनि जूं बदिलियूं कयूं वञनि। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर हुकुम ॾिनो त कचे जे इलाइक़े में इंटरनेट जी सहूलियत फौरी तौर ते ख़त्म कई वञे। घोटकी कंदकोट पुल ठाहिण जो कम बि शुरू कयो वञे। इजलास में सिंध काबीना कचे में पुलिस ऐं रेंजर्स सां गॾु फ़ौज समेत ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे।